जुडो में पीअण जे पाणी जो बहरान संगीन सूरत हाल अख्तियार करे वियो। पब्लिक हेल्थ वाटर सप्लाई इंतजामिया जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ मुतासिर शहरी रोडनि ते निकिरी आया। ख़बर मूजिब जुडो पब्लिक हेल्थ वाटर सप्लाई इंतजामिया जी नाअहली ऐं लापरवाही सबबि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि हाजी आशिक कॉलोनी, हाशिम कॉलोनी, आबिद कॉलोनी, गुलाम हुसैन कॉलोनी समेत केतिरनि ई इलाइक़नि में पीअण जे पाणी जी फराहमी बंद हुअण ख़िलाफ़ रहवासियनि मुमताज़ खोसो, मोहब भील, इसहाक सागर, कांजीमल ऐं ॿियनि वॾे अंग में गॾिजी स्टेशन रोड ते धरणो हणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे पब्लिक हेल्थ अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हुननि चयो त ॼाणायल इलाइक़नि में पाणी जी फराहमी केतिरनि ई ॾींहनि खां मुकमल तौर ते बंदि आहे। वाटर सप्लाई इंतजामिया टैंकर माफ़िया सां मिली पाणी विकिरो करे रहिया आहिनि। शहरी मजबूरी में पाणी जी फी टैंकर 1500 खां 2000 रुपयनि एवज़ ख़रीद करण ते मजबूर आहिनि। हुननि कमिश्नर मीरपुर ख़ास, DC मीरपुर ख़ास समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी नाअहल वाटर सप्लाई इंचार्ज खे हटाए पाणी फराहमी बहाल कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो।